बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN ते तव्हांखे भलीकार चऊं था, वेलकम चऊं था अॼु ईद जे ॾियारे ते। ऐं मां सभ खां पहिरियों त इन में मुबारकबाद ॾींदुमि KTN जी सॼी मैनेजमेंट खे, ख़ासि तौर ते अतर काज़ी साहब खे, असलम काई साहब खे, अयूब काई साहब खे, जेका कुझु अरसे पहिरें, कुझु साल पहिरें इहा काविश शुरू कई हुई ऐं अॼु इहा ईद में तब्दील थी वई आहे। माण्हू पंहिंजा दुख विसारे, पंहिंजी गुरबत विसारे, पंहिंजा जेका उन्हनि सां ज़ुल्म थिए थो उहो विसारे अॼु अजरक टोपी पाए निकिरंदा आहिनि, पंहिंजे ॿारनि सां निकिरंदा आहिनि, झुमरियूं पाईंदा आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि, गीत ॻाईंदा आहिनि। ऐं अहिड़ो मंज़रु हूंदो आहे जेका घटि किथे तव्हां क़ौमनि में ॾिसंदो। ऐं क़ौम बि उन हालत में, जेका गुरबत जे हालत में हुजे, मुफ़लिसी जी हालत में हुजे, कमज़ोरी जी हालत में हुजे, मज़लूमियत जी हालत में हुजे, ऐं हू अहिड़ी ख़ुशी मल्हाए। अञा असां बोर्ड खां ॿाहिरि निकिता न आहियूं, जिथे किथे तव्हां ॾिसो पाणी बीठो आहे, माण्हुनि जी फ़सुलु तबाह आहे, पर अॼु जेका ख़ुशी आहे उहो तव्हांखे रोडनि ते नज़र ईंदी। तव्हां हज़ारे लखे माण्हू रोडनि ते आहिनि, ख़ुशी में आहिनि। इहा उहा तहज़ीब आहे जेका मुहबत जी तहज़ीब आहे, जेका इश्क़ जी तहज़ीब आहे, प्यार ऐं मुहबत जी तहज़ीब आहे। हिक ॿिए जा दुख उनखे विराइण जी तक़सीम आहे ऐं तहज़ीब आहे। ऐं 6000 साल पुराणी इहा तहज़ीब सॼी दुनिया में पंहिंजी हिकिड़ी अलॻि शनाख़्त रखे थी। ऐं सबा जीअं चयो पहिरें बि त इहो सॼे मुल्क में मल्हाई थी वञे, सॼी दुनिया में मल्हाई थी वञे। असां जिथे किथे हाणे ॾिसूं था, जिथे जिथे सिंध सां प्यार करण वारा सिंधी मौजूदु आहिनि, हू अमेरिका हुजे, बरतानिया हुजे, साउथ अमेरिका हुजे, कैनेडा हुजे, ऑस्ट्रेलिया हुजे, इंग्लैंड हुजे, हाणे त दुबई ऐं UAE ऐं अरब इमारात में बि इहो सॼी तक़रीब शुरू थी वयूं आहिनि। माण्हू निकिरंदा आहिनि ऐं हीअ जेका शनाख़्त आहे अजरक ऐं टोपी, इन खां इहा ईद शुरू कई वई हुई। ऐं इहा ई शनाख़्त सॼी दुनिया में हाणे माण्हू हिनखे सुञाणनि था। सिंध खे ख़ासि तौर ते मोहनजे दड़ो पहिरें हिकिड़ो सिंबल हुयो, पर हाणे अजरक ऐं टोपी बि हिकिड़ो सिंबल थी वियो आहे, छो त इहा काविश आहे KTN ग्रुप जी। ऐं KTN इहा तहरीक शुरू कई हुई सॼी दुनिया में सिंध जी सुञाण जे लाइ, इन तहज़ीब खे सॼी दुनिया में रोशनास कराइण जे लाइ। ओल्डेस्ट तहज़ीब आहे, क़दीम तरीन रिवायात ऐं तहज़ीब आहे। ऐं तहज़ीब बि अहिड़ी जिते तव्हांखे किथे तशद्दुद न मिलंदो, जिते तव्हांखे जंग न मिलंदी, जिते तव्हांखे माण्हू प्यार करण वारा मिलंदा। जेका मुख्य तक़रीब आहे इन ॾींहं जी, एकता जे ॾींहं जी, उहा कराची प्रेस क्लब जे आदो आहे। ऐं कराची प्रेस क्लब जे साम्हूं जेका मुख्य तक़रीब आहे, इन में वॾे अंग में हज़ारे लखे माण्हू शरीक थींदा आहिनि ऐं पंहिंजी फैमिलियुनि सां, ॿारनि सां। हिन वक़्तु बि मुख़्तलिफ़ फ़नकार स्टेज ते मौजूदु आहिनि। KTN ऐं मुख़्तलिफ़ चैनलनि इहा स्टेज सजायो आहे। ऐं हीअ जेको माहौल आहे, इन में को तफ़रीक़ कोन्हे। सिंध में जेका बि ज़ातूं आहिनि, जेका बि मज़ाहिब सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहिनि, हू सभु सिंधी आहिनि। ऐं जेको हिन धरती सां प्यार करे थो, हिन तहज़ीब सां प्यार करे थो, उन सां इहा सिंध प्यार करे थी। उन में को तफ़रीक़ कोन्हे, सभु गॾिजी अचनि था, कराची प्रेस क्लब ते जमा थियनि था। इहा मुख्य तक़रीब आहे, पर हाणे त सॼी दुनिया में तव्हां ॾिसंदव त हज़ारे लखे करोड़ी सिंधी निकिरंदा आहिनि। हीअ मनाज़िर तव्हां ॾिसो, इन में को क़ौमियत, का शनाख़्त कोन्हे, हिकिड़ी शनाख़्त आहे बसि, अजरक टोपी ऐं सिंध। इहा तहज़ीब आहे जंहिंखे सॼी दुनिया में रोशनास कराइण जे लाइ, तारुफ़ कराइण जे लाइ इहा तक़रीब मुनक़िद कई वेंदी आहे। ऐं मक़सदु इन जो इहो ई आहे त असांजी तहज़ीब खे सम्झियो वञे। छो असां पंहिंजी आइडेंटिटी, होमोजिनिटी, जेका हाणे हिकिड़ी तहज़ीब सॼी दुनिया में मुतारिफ़ थी रही आहे, पैंट ऐं शर्ट सां, जीन्स सां ऐं मुख़्तलिफ़ स्टाइल सां। हिकिड़ो स्टाइल आहे, तव्हां सुञाणे नथा सघो हाणे किथे जो तालुक़ु आहे, पर इन अजरक सां, टोपी सां तव्हांखे जी सुञाण, तव्हांजी आइडेंटिटी बरक़रार आहे, ज़बान तव्हांजी बरक़रार आहे, क़दीम तरीन तहज़ीब इन करे बरक़रार आहे छो असांजी पंहिंजी आइडेंटिटी आहे। ऐं सॼी दुनिया में असांजी क़दीम तरीन तहज़ीब आहे, छो असां उनखे कहिड़ी तहज़ीब में मर्ज कयूं। असां पंहिंजी आइडेंटिटी बरक़रार रखंदासीं ऐं माण्हुनि खे बि इहो दावत ॾींदासीं त तव्हां अचो, इन तहज़ीब खे स्टडी कयो, इन ख़िते खे स्टडी कयो। ज़मीर हुसैन साहब असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे, सीनियर वकील आहिनि, ज़बरदस्त ऐं तारीख़ ते वॾी गहरी नज़र आहे।
मुख़्तलिफ़ सोशल वर्क बि कंदा रहंदा आहिनि। असां ॾिसोसीं त बोर्ड में जेको वॾो कमु कयो आहे ज़मीर हुसैन साहब वॾो असां सां रहंदा आहिनि। थैंक यू वेरी मच ज़मीर साहब, तव्हांखे मुबारक हुजे अॼु जो ॾींहुं। शबीर ख़ाइमखानी साहब असांखे जॉइन कयो आहे। अॼु मशहूरु सियासी अॻवान बि आहिनि, समाजी अॻवान बि आहिनि, कम बि कंदा आहिनि, माण्हुनि जे कमु ईंदा आहिनि। शबीर साहब थैंक यू वेरी मच, तव्हां आया असांजे स्टूडियो में। ज़मीर साहब इंट्रो हिकिड़ो मां नंढो कोशिशि कई तव्हांजे साम्हूं, पर तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे तारीख़ जा स्टूडेंट आहियो। छा चवंदो हिन तहज़ीब जे हवाले सां ऐं ही जेको आइडेंटिटी आहे इन जे हवाले सां थोरो ॿुधाइजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं सभ खां पहिरियों सभिनी खे जेके असांखे ॿुधनि था ऐं ॾिसनि था उन्हनि खे एकता जे ॾींहं जी मुबारक। ऐं तारीख़ जे पस मंज़र में वञिजे त जीअं अवां अर्ज़ु कयो त ही उहा निशानी आहे जेकी मुंहनि जे दड़े खां असांखे मिले थी। ऐं मुंहनि जे दड़े मां असांखे इहा तारीख़ असांजी नुमाइंदगी कंदे मिले थी। हिन वक़्तु KTN जेको शुरू में ई ॾींहुं मल्हायो ऐं सिंध खां इहो ॾींहुं शुरू थियो ऐं इन सकाफ़त ऐं तारीख़ खे उजागर कंदे कंदे हींअर दुनिया ताईं पहुचायो। बिल्कुलु अवां ॾिसो त जीअं अवां जी ॻाल्हि हुई त हीअ सिर्फ़ु सिंध जो ॾिहाड़ो न थियो, ही इंडस सिविलाइज़ेशन जो ॾिहाड़ो। बिल्कुलु ही इंडस सिविलाइज़ेशन खे उजागर थो करे, ही हितां जे माण्हुनि जी यूनिटी खे उजागर थो करे, हितां जी जेकी अदम तशद्दुद वारी सोच आहे उनखे उजागर थो करे। ऐं तमामु सिंधी जेके हिन सिंध जे खिते में रहनि था, चाहे उहे कहिड़े बि ॿोली सां आहिनि, कहिड़े बि मकतब फ़िक्र सां आहिनि, कहिड़ी बि सोच सां आहिनि, पर हिन सकाफ़त टोपी अजरक जे अंडर में अची करे सभु पंहिंजो हिन सिंध सां मुहबत ऐं अक़ीदत जो, हिन सिविलाइज़ेशन सां मुहबत ऐं अक़ीदत जो भरपूर मुज़ाहिरो था कनि। ऐं अवां जे इदारे खे जस हुजे जे अहिड़ा जेको आहे सो प्रोग्राम ऐं हिन कल्चर खे सिविलाइज़ करण जे एजेंडा खे अॻिते आंदो आहे। ऐं असीं सभु उमेद था कयूं त हीउ जेको कल्चर आहे जेको अदम तशद्दुद जी सियासत खे, यूनिटी खे, बराबरी खे, अमुन खे ऐं पंहिंजी पहचान खे जेकी 5-6 हज़ार साल पहिरियों जी पहचान आहे उनखे ही तसलसुल थो बख़्शे ऐं इंशाअल्लाह इहो तसलसुल क़ाइमु ईंदा। थैंक यू सर जी, तव्हां असां सां इहो जो। ऐं शबीर साहब इहा ई सोच आहे, इहा फ़िक्र आहे। असां अक्सर ॾिसंदा आहियूं त घणा ई हमलावर आया, पर असां मज़ाहिमत पंहिंजी ज़मीन खे ज़रूरु बचाइण जी कोशिशि कई, पर तव्हां ॾिसो त जेका बि आया हमलावर उहो कब्ज़ो करे हिते रहिया, घटि माण्हू विढ़ण वारा हुआ। हाणे बि तव्हां हिस्ट्री ॾिसो त तव्हांखे हिस्ट्री में जंगजू घटि मिलंदा ऐं हीअ मोहबत जी निशानी हूंदी आहे, हथियार कोन्हनि। तव्हांखे घटि मुंहिंजे दड़ में बि तव्हांखे को अहिड़ो हथियार न मिलंदो। छा चवंदो इन धरती जे हवाले सां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त मां तव्हांखे ऐं तमामु आलम इंसानियत ऐं सॼी दुनिया जे कुंड कुछ में रहण वारा जेका बि सिंधी असांजा भाइर ऐं भेनरूं आहिनि, सभिनी खां मां दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद ॾींदुसि एकता जे ॾींहं जे हवाले सां। ऐं दुआ कंदुसि अलाह साईं जेका असांजी अमन जी ऐं आतिश जी जेका धरती आहे, सूफ़ियनि जी औलियनि जी जेका धरती आहे, हमेशह सरसब्ज़ आबाद हुजे। इलाही ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॻाल्हि कई जंगजू जी ऐं मुहबत करण वारनि जी। फ़तेह जेका हमेशह थींदी आहे न, उहो मुहबत करण वारनि जी थींदी आहे, प्यार करण वारनि जी थींदी आहे। अॼु अलाह जो शुक्र आहे जेका जंगजू हिते आया हुआ, जिन्हनि सिंध ते हमलो कयो, उहो उनजा नाला मिटिजी विया आहिनि, वारा बि कोई कोन्हे। ऐं जेका मुहबत करण वारा आहिनि, जेका प्यार करण वारा आहिनि, उहो अञा ताईं आबाद बि आहिनि ऐं उनखे डिस्कस बि कयूं था। माशाअल्लाह सिंध जेका धरती हिन ते असां छा ॻाल्हायूं, एॾो वॾो रुतबो हिनखे मिलियलु आहे, हिकिड़ो त बाबुल इस्लाम जो दर्जो हिनखे मिलियलु आहे। सिंध खां इस्लाम इंडिया वियो, पाकिस्तान मां सॼी दुनिया में, त हीअ वॾी हिकिड़ी ॻाल्हि आहे, सिंध खे इहो मिली वियो आहे। ऐं इहा ॻाल्हि बि आहे त ॾिसंदो क़ुर जो सिंधी पहिरीं तर्जुमो सिंधी में थियो। जी हाँ, त हीअ त असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे, असां प्राउड फील कयूं था। पर ॻाल्हि हीअ आहे त जेको एकता जे ॾींहुं असां मल्हायूं था, इहो हिकिड़ो यकजहती आहे, बदी जो ॾींहुं आहे, जोड़नि जो ॾींहुं आहे। ऐं जंहिं धरती ते असां जाइ आहियूं, रहंदासीं, हिते ई मरंदासीं। सूफ़ियनि ओलियनि बि असांखे पंहिंजे दीनी तालीमात मां पैगाम असांखे इहो ई दर्स ॾिनो आहे त तव्हां मोहबत खे आम कयो। उहो सचल सरमत हुजे, शाह अब्दुल लतीफ़ भटाई हुजे, हज़रत लाल शहबाज़ कलंदर हुजे, जेको इन्हनि इंसानियत जो दर्स ॾिनो, कंहिं ख़ासि तबिके जो, कंहिं ख़ासि मख़सूस ज़ात जो न कोन ॾिनो आहे।
पर हिन खे ॾिसंदी ॾिसो न सिंध सॼी दुनिया में हाणे मशहूरु आहे कल्चर जे हवाले सां सिंध जी जेका महिमान नवाज़ी आहे सिंध जी रीति रस्मूं जेको आहिनि सिंध जो हिकु कलरफुल जेको हिकिड़ो कल्चर आहे जीअं तव्हांजो माशाल्लाह जेको सेटअप मां ॾिसां थो तव्हां सुठी कोशिशि कई आहे त हीअ कलरफुल हीअ रंग आहिनि जेके सॼी दुनिया में पैगाम था ॾियनि अमन जो मोहबत जो बिल्कुलु अॻे ॾिसो न थर जेको थर आहे असांजो डेज़र्ट आहे डेज़र्ट मां तव्हां ख़बर पाणी न हुजण जे करे हुते फसल कोन थिए थी न को हुते गुल आहिनि न को हुते बहार आहे मतिलबु ईअं सफ़ा उजाड़ आहे उजड़ियल जीअं कोन हूंदो आहे पर हुते हीअ अजरक जे रंग जे करे हीअ सिंधी टोपी जे कलर जे करे त हुननि खे सुञाणप थी त हीअ कलर बि कुझु आहिनि बिल्कुलु त मां दुआ कयां थो अलाह साईं असांजी सिंध खे हमेशह आबाद रखे ऐं अजरक ॾिसो न हीअ तव्हां इहा केॾी मतिलबु अगरि सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे त असां जेका महिमान ईंदा आहिनि मोहबत असां हुनखे अजरक पाराईंदा आहियूं इज़त ॾींदा आहियूं हिकिड़ी मान ॾींदा आहियूं टोपी पाराईंदा आहियूं त केॾी वॾी इज़त माण्हू उहो ई ॾींदो आहे जेको पाण इज़तदार हूंदो आहे इहो बेइज़ती माण्हू जो कमु कोन आहे त को कंहिंखे इज़त ॾिए हुनजे नसीब में न लिखियलु आहे त मां सम्झां थो सिंधी वासियुनि जे नसीब में लिखियलु आहे त पाण इज़त वारा आहिनि ऐं इज़त ॾियनि था खणी केर बि हुजे त हिन जे करे इहो असांजो कल्चर बि प्रमोट थिए थो ऐं असांखे कल्चर खे प्रमोट करिणो आहे सकाफ़त खे असांखे वधाइणो आहे हिन जे करे हिकिड़ो टूरिज़म बि प्रमोट थिए थो इहा सिंध असांजी हर नियामत सां अलाह साईं तव्हां ॾिसो न हर नियामतनि सां अलाह साईं नवाज़ो आहे हिते कहिड़ी शइ कोन आहे हर शइ हिते आहे तव्हां ॾिसो हाणे इस्लाम कोट हुते कीअं मादनियात जा वसाइल असां वटि मौजूदु आहिनि हिते जबल आहिनि हिते दरिया आहिनि हाणे भले हुन में वारी हुजे पर आहिनि असां वटि दरिया समंड बि आहे समंड उहो ई चवां थो समंड बि आहे असां वटि समंड बि आहे दरिया बि आहे असां वटि जबल बि आहिनि हर शइ आहे हर फ्रूट आहे हर फसल आहे त अलाह साईं जी जेतिरो असां शुक्र अदा कयूं घटि आहे त हीअ सभु नियामतूं असांखे सिंध वासियुनि खे अलाह साईं नवाज़ी आहे हीअ ऐं ॾिसो मौत मैयत बि जेका मां तव्हां ख़ुशी जी ॻाल्हि कई ख़ुशी जी ॻाल्हि ते अजर पाराईंदे त मौत मैयत ते बि तव्हां ॾिसो जनाज़ो हुते बि रखंदा आहिनि त वींदड़ खे बि मिठी खां तव्हां ज़िक्र कयो मिठी मां असांजो हा जी मिठी खां असांखे जॉइन कयो आहे केटीएन जे नुमाइंदे खटल जानी साहब छा सूरत हाल आहे ऐं तव्हां छा था ॾिसो त कीअं माण्हू निकिता आहिनि ऐं पंहिंजी धरती सां जेको प्यार आहे ऐं जेकी मोहबत आहे हुनजो इज़हार कनि था जी बिल्कुलु थर सकाफ़ती एकता जे रंगनि में रंगी वियो आहे अॼु मिठी समेत थर जे समूरनि शहरनि ॻोठनि में सकाफ़ती एकता ॾियारो धाम धूम सां वॾे जोश जज़्बे सां मल्हायो वियो आहे मिठी में हर साल जीअं मिठी जे वापारियुनि सुबुह खां ई मार्केटूं बंदि रखी सवनि जे तइदाद में वापारी एकता रैली में पहुता उन्हनि शिरकत कई आहे मिठी में रैली जी जेका शुरूआति आहे प्रेस क्लब खां सर थैंक यू वेरी मच छो त टाइम घटि आहे ऐं सॼी दुनिया खां असांजा नुमाइंदा असांखे जॉइन करण जी कोशिशि में आहिनि जिते जिते मौक़ो लॻे थो असां कोशिशि कयूंसि था त हर कंहिंखे मौक़ो मिले हर को चाहे थो त हू पंहिंजी हिन में शमूलियत करे हाज़िरी ॾिए ऐं पंहिंजो जेको बि हिते तकरीब थी रही आहे उनजो अहवालु ॿुधाए पर छो त टाइम घटि आहे ऐं असां कोशिशि कयूं था त इहो जेको पैगाम आहे उहा सॼी दुनिया ताईं पहुची वञे ज़मीर साहब हाणे बि असां ॾिठोसीं त बोर्ड में जॾहिं यूनाइटेड नेशन जो सेक्रेटरी आयो एंटोनियो साहब उहो बि मुंहिंजो दड़ो उनखे वॾी टेंशन में हुयो त मुंहिंजो दड़ो जे जेका आसार आहिनि आर्कियोलॉजिकल साइट्स आहिनि हुननि जी छा सूरत हाल आहे बरसाति में उन्हनि खे केॾो नुक़सानु पहुतो आहे ॾिसो त छो त इंडस सिविलाइज़ेशन ओल्डेस्ट सिविलाइज़ेशन आहे त सॼी दुनिया खे आहे फ़िक्र ऐं उनखे थोरो हाईलाइट करणु ज़रूरी हुयो ऐं हिन में असां छा कामयाबु थी आहियूं या अञा असांखे ज़रूरत आहे इंसानी इहो सिंधी तहज़ीब जे लाइ न आहे हू इंसानी तहज़ीब ते बि हिकिड़ो वाज़ियो मैसेज आहे पूरी दुनिया में तव्हां वञो त मुअनि जो दड़ो जेको आहे उहो हर माण्हूअ खे यादि आहे ऐं जेको बि आर्कोलॉजिस्ट आहे मौरख आहे राइटर आहे उन जी पहिरीं प्रायोरिटी हूंदी आहे त मां मुअनि जो दड़ो घुमां ऐं हिते इहा जेकी सिविलाइज़ेशन पंहिंजे उरूज ते हुई सिस्टमेटिक हुई अदम तशदुद वारी जीअं अवां ज़िक्र कयो त मुअनि जे दड़े मां अॼु ॾींहं ताईं के वेपन्स बरामद न थिया आहिनि जीअं उहे न थिया आहिनि ऐं ॿी जेकी क़ाइम खानी साहिबु ॻाल्हि कई त पोइ हीअ सरज़मीन अहिड़ी आहे हिते माण्हू अहिड़ा आहिनि जेके मुहबत सां वार कंदा आहिनि हिननि जेकॾहिं जाबरनि खे बि शिकस्त ॾिनी आहे त अदम तशदुद जे पॉलिसी सां मुहबत सां पंहिंजे एटीट्यूड सां सो
जेको सेक्रेटरी जनरल आयो यूनाइटेड नेशन जो लाज़मी ॻाल्हि आहे उहो पूरी दुनिया खे रिप्रेज़ेंटेट थो करे ऐं जॾहिं उहो आयो हिन खिते में त उन जे सोच में पहिरियों इहो त हीउ खितो इंडस सिविलाइज़ेशन जो आहे ऐं हितां जी जेकी सिम्बॉलिकल जेकी पुराणी तारीख़ी निशानी आहे उहा मुअन जो दड़ो आहे ऐं हुनखे मुअन जे दड़े जो कंसर्न हुयो ऐं यकीनी तौर ते जीअं हाणे अव्हां चयो त बाबा इहे शयूं असां लाइ हिकु असासु हुयनि क़ौमी असासु हुयनि हीअ असांजे सिविलाइज़ेशन जो असासु हुयनि इन ते जेको KTN जे सथ कमु कयो आहे जेको असांजा मुख़्तलिफ़ सेक्टर जा माण्हू हिन इंडस सिविलाइज़ेशन ऐं कल्चर ते कमु था कनि इनखे अञा वधीक दुनिया में वधाइणु घुरिजे फैलाइणु घुरिजे ताकी हीअ असांजी भरपूर नुमाइंदगी थी सघे। बिल्कुलु ठीकु आहे शबीर साहब ॾिसो था त माण्हू वॾे अंग में ॿाहिरि निकिता आहिनि ऐं अञा ताईं मुसीबत में ॿाहिरि न आया आहिनि हिकु बोर्ड जी सूरत हाल जेका आहे अञा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तव्हां वञो पाणी बीठो आहे माण्हुनि जी फसल तबाह थी वई आहे खाइण जे लाइ सही कोन्हे नई फसल करण जे लाइ उनजी तयारी करण जे लाइ माण्हू वटि पैसा कोन्हनि पर पोइ बि मोहबत में ॿाहिरि निकिता आहिनि मोहबत खे केरु शिकस्त ॾेई सघे बेशक मनोहर अल सभु तव्हां सही था चओ अञा ताईं कुझु सिंध जा डिस्ट्रिक्ट अहिड़ा आहिनि कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि अञा ताईं पाणी बीठो आहे जीअं त हू जेको फसल असांजी आहे कणक हू न पोखे सघिया आहिनि ज़ाती तौर ते मूंखे ख़बर आहे तव्हां बि ज़ाहिर तव्हांखे ख़बर आहे पर ॻाल्हि इहा आहे मुख्य तक़रीब आहे शबीर साहब ॾिसो हिकु मुख्य तक़रीब असांजी हिते कराची प्रेस क्लब में जारी हज़ारे माण्हू पहुची विया आहिनि जॻह हाणे तक़रीबन फुल थी वई आहे तव्हां इहो ॾिसो त हीअ कहिड़े वॾे अंग में हीअ कराची शहर आहे हीअ राजधानी आहे सिंध जी ऐं हुते मोहबत जो तव्हां मंज़र ॾिसो मनाज़िर ॾिसो कराची प्रेस क्लब सभ खां वॾी तक़रीब जेका आहे उहा कराची प्रेस क्लब जे ॿाहिरि थी रही आहे ऐं इहा पैगाम ॾेई रही आहे त हीअ मोहबत जी धरती आहे हीअ अमन जी धरती आहे इहो पैगाम वञे थो शबीर साहब बि कुझु ॻाल्हाइण शबीर साहब तव्हां चओ पिया कुझु मां सॉरी तव्हांखे माण्हू ज़ाहिर परेशान आहिनि हुनजे बावजूदि पंहिंजी धरती सां मोहबत रखंदड़ ऐं कंदे माण्हू अञा बि निकिता आहिनि ऐं तव्हां ॾिसो सॼे सिंध मां तव्हां पाण तव्हांजो KTN TV ॾेखारे थो ऐं माण्हू निकिता आहिनि माण्हू ज़ाहिर वॾी मुश्किल सां माण्हू जे चहिरनि ते हिकिड़ी रौनक नज़र आई आहे 3-4 महीननि खां पोइ जी हा त हीअ ज़ाहिर असां त वरी वापसि उहो ईअं दुआ कंदुसि त अलाह साईं सिंध जे हर माण्हुनि वटि चहिरे ते रौनक हुजे बिल्कुलु ऐं वॾी क़ुर्बानी ॾिनी आहे सिंध वारनि बि ऐं ॿी जेका ॻाल्हि तव्हां कयो था असल ॻाल्हि आहे अवेयरनेस जी बि थोरी ॻाल्हि आहे मां चवां त ख़ाली एकता जो ॾींहुं इहो हिकिड़ो यकजहती जो ॾींहुं आहे ख़ाली हिकिड़े ॾींहुं असांखे इहो न करणु घुरिजे मतिलबु हिकिड़ो मैसेज आहे मुंहिंजो ख़ासि करे जेका यूथ आहिनि जेका नौजवान आहिनि हुननि खे असांजी जेका तहज़ीब आहे जेको असांजो कल्चर आहे उहो ज़रूरु हुन माण्हुनि कुझु ख़बर बि आहे कुझु ख़बर ई न आहे उहो ख़ाली इहो ॾिसंदा हिकिड़ो ॾींहुं ईंदो आहे साल मां बसि हुन ॾींहुं असां सिंधी टोपी पाए झुमरी पायूं इहो असांजो कल्चर न असांजो इहो कल्चर न आहे असां सिंध वासियुनि जो कल्चर महिमान नवाज़ी आहे जेको बि माण्हू आहे कीअं माण्हू असां ईंदा आहियूं न 12 ॾींहं में वेंदा आहियूं कंहिं वटि मतिलबु हू मकान न हूंदो आहे मिड़ई ईअं वेठा आहिनि ख़बर ॾेई पोइ बि ईंदा आहिनि सभ खां पहिरियों खटि खणी ईंदा आहिनि पाणी वठी ईंदा आहिनि चांहि जो पुछंदा आहिनि महिमान नवाज़ी आहे न महिमान नवाज़ी असांखे इहो हाणे आस्ते आस्ते गुरबत ऐं मुख़लिसी महिमान नवाज़ी जा ॾाढो न ईंदी आहे उहोई चवंदो न इहो चवंदो न हुजे पैर में चप्पल माना न हुजे पोइ बि हुनखे फौरी तौर ते जेको बि महिमान जेका हुनजी ताक़त हूंदी असां मुस्लमान आहियूं न त महिमान नवाज़ी त फस्ट ऑफ ऑल ऐं जेको महिमान ईंदो आहे उहो पंहिंजो रिस्क खणी ईंदो आहे न ऐं ॿिए माण्हुनि जो खणी ईंदो आहे त इहा ॻाल्हि बि असांजे नसीब में लिखे न सिंध वासियुनि खे त महिमान नवाज़ी मां पहिरें नंबर ते आहिनि इज़त ॾियण मां पहिरें नंबर ते आहिनि इहा ई हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका अट्रैक्ट करे थी उहो ई मां हीअ ॻाल्हि अॼु मुनासिब न आहे पोइ बि मां कयां थो जॾहिं 1947 खां पोइ जेको माइग्रेशन थी आहे त हीअ सिंध वासियूं आहे जेके हिननि वेलकम कयो सभिनी खे इज़त ॾिनी मान ॾिनो जेको हिननि वठो अटो चांवर खाइण बिल्कुलु सही ॻाल्हि आहे असलम हैदर असांखे जॉइन कयो आहे मुख्य तक़रीब आहे कराची प्रेस क्लब जे साम्हूं कराची में इहा तक़रीब जारी आहे एकता ॾींहं जे हवाले से KTN जी काविश साम्हूं आई आहे ऐं साम्हूं आहे ऐं जेका मुख्य तक़रीब आहे कराची प्रेस क्लब जे साम्हूं उनजो अहवालु असलम हैदर छा सूरत हाल आहे छा था ॾिसो कहिड़ा रंग आहिनि ऐं कहिड़ो जज़्बो आहे उते असलम आवाज़ तव्हांखे अचे पियो असांजो असलम हैदर साउंड उते घणो आहे वॾो शोर आहे ज़ाहिर सी म्यूज़िक बि हले थो फ़नकार उते ॻाइनि था माण्हू रक़्स कनि था पब्लिक आहे वॾी अंग में माण्हू उते पहुता आहिनि मारूड़ा पहुता आहिनि पंहिंजे वतन सां पंहिंजी धरती सां मोहबत जो इज़हार कनि था
असलम छा तव्हांखे आवाज़ अचे थो? असलम हैदर असां सां शायदि राब्तो उन्हनि जो डिस्कनेक्ट आहे, त इहा ई ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही आहे त हीअ जेको मोहबत आहे ख़ासि तौर ते, ऐं हुन में जेका असांजा तहज़ीब जा ख़ासि रंग आहिनि, उन में जीअं शबीर साहिबु ॻाल्हि कई त हिकिड़ी महिमान नवाज़ी हिकिड़ो रंग आहे असांजो, हिकिड़ी पहचान आहे, जिथे माना कहिड़ो बि हाल हूंदो फौरी तौर ते उहो हाज़िर कंदो, उन में को उनखे इहो फ़िक्र न कंदो त भई हीअ मां खाराए छॾियो त मुंहिंजे ॿारनि जो पोइ छा थींदो, राति जो छा थींदो, ॾींहं जो छा थींदो, उनखे इहा फ़िक्र न हूंदी आहे। महिमान अची वियो आहे त रहमत आहे, उनजो रिस्क उन हिते हीअ हिकिड़ी तहज़ीब जो असांजो रंग आहे। शबीर साहिबु, छो अञा असां ओल्डेस्ट तहज़ीब आहियूं, क़दीम तरीन तहज़ीब आहियूं, ऐं तव्हां तहज़ीब ॾिसो त हुन टाइम में असां 6000 साल पहिरें जदीद हुयासीं, ब्रिक्स माना सिरूं ठाहिणु, अच्छा घर ठाहिणु, पका घर ठाहिणु, उन में वाटर ऐं ड्रेनेज जो सिस्टम, प्लानिंग ॾिसो न तव्हां, स्ट्रीट्स बाक़ाइदा प्लानिंग सां, कमरा, हॉल, बाथरूम्स, किचन्स, हर शइ उन टाइम में मौजूदु हुई असां वटि, पर छो इहा जेका असांजी तरक़ी आहे इहा रुकिजी वई? माना साहब इहा तरक़ी कोन आहे जेका रुकिजी वई आहे। ॾिसो न त हू जेके पुराणा जेका असांजा वॾा हुआ, तव्हां जेको पाण असीं घर ठाहींदा हुआ, पर तव्हां ॾिसो कहिड़े नमूने हर हुनजो ख़्यालु रखंदा हुआ, हवा जो ख़्यालु रखंदा हुआ, लेट्रिन बाथरूम बि बाहिरि हूंदो। हाणे त असां अटैच बात था कयूं न, त ज़ाहिर हू हिन जा इफेक्ट त ईंदा न, पोइ सिहत ते बि ईंदा, पोइ असांजे मिजाज ते बि ईंदा। बिल्कुलु हू जेका वॾा हुआ, जेका हू प्लेनर हुआ, असल ॻाल्हि हुननि खे अलाह साईं एतिरी अकल ॾिनी हुई त हू प्लेनिंग करे सभु कमु कंदा हुआ। असां वटि तालीम ज़रूरु आहे, पर असां वटि उहो शऊर जी कमी आहे थोरी, माफ़ु कजो, मां इहो सम्झां थो हिन जे करे त अगरि शऊर त हाणे असांखे थोरी शऊर जी, हिकिड़े ॾींहुं वियुसि मां, थोरो हिकिड़ो हैदराबाद हिकु प्रोग्राम हो, हुन मां कंहिं ॻाल्हि कई, मां नालो कोन थो वठणु चाहियां, त सिंध खे हाणे क़यादत जी ज़रूरत आहे। पुछो हाणे क़यादत जी ज़रूरत न आहे, सिंध खे शऊर जी ज़रूरत आहे, असां सभिनी खे शऊर जी थोरी ज़रूरत आहे। असां कंहिं नाले जे पोयां लॻी वेंदा आहियूं, न ॾिसंदा आहियूं असांजो नुक़सानु छा आहे, असांजो सूबे जो छा नुक़सानु आहे, असांजे ॻोठ जो छा नुक़सानु आहे, असांजी तालीम जो छा नुक़सानु आहे, असांजे ॿारनि जो छा नुक़सानु आहे। भई हिकिड़े नाले जे पोयां असां हलूं था, केर बि हुजे, हाणे थोरो शऊर ईंदो न, शऊर बेदारनि करण जे लाइ असां तव्हां सभिनी जी ज़िमेदारी, हिन मां चैनल जो हिकिड़ो वॾो रोल, तव्हांजो चैनल जेको KTN रोल प्ले करे पियो, ऐं जॾहिं असां वटि शऊर ईंदो त हीअ सभु शयूं जो असां ख़्यालु रखंदासीं। पर अफ़सोस थींदो आहे, मां तक़रीबन हिन सहाफ़त में मूंखे घणो अर्सो थी वियो आहे, असां ॾिसंदा आहियूं असां पोइते था वञूं। यस, जेको बि तव्हां शोबो खणो, उन में चाहे सिहत हुजे, तालीम हुजे, इरिगेशन हुजे, ट्रांसपोर्ट हुजे, कम्युनिकेशन हुजे, एनर्जी हुजे, PIA हुजे, रेलवे हुजे, तव्हां कम्युनिकेशन में अची वई, ट्रांसपोर्ट में अची वई आहे, पर जेको अंग्रेज़ करे विया असां उन खां पोइ हाणे पहुची विया आहियूं। छो ज़मीर साहिबु, छो इहो आहे त जीअं अवां ज़िक्र कयो त मुअनि जो दड़ो सिर्फ़ु सिविलाइज़ेशन जी निशानी न आहे, हू तव्हां ॾिसो, प्लानिंग ॾिसो, हुननि जी तव्हां ट्रेड रूट्स ॾिसो, हुते तव्हांखे कंहिं बि एंगल खां जेंडर डिस्क्रिमिनेशन न मिलंदो, मुसावियात ॾिसो, बराबरी ॾिसो ऐं ट्रांसपेरेंसी ॾिसो। हुते छा आहे, तव्हांजो ट्रेड, तव्हांजी जेकी बि सिविक सेंस हुयो उहो तमामु मथे हुयो। हाणे असां वटि इहे सभु शयूं आहिनि, पर असां वटि मेरिट कान्हे। ईअं न आहे त को असां वटि जेको आहे टैलेंट न आहे, ईअं बि न आहे त असांखे जेको आहे सो ज़ी शऊर माण्हू आहियूं, सभु शइ आहे, बट प्लानिंग न आहे। ऐं असां वटि जेको आहे सो जेको बि सिस्टमेटिक असांजो कमु हुअणु खपे उहो सिस्टमेटिक नथो थिए पियो। जेकॾहिं असां इन ते फोकस कंदासीं त उहे शयूं जेके असांखे हींअर अवेलेबल आहिनि, उहे धरतीअ धणी जेके उन वक़्तु बि आहिनि, उहे बि अॼु असांखे मौजूदु आहिनि। मुअनि जो दड़ो बि, उहा सिविलाइज़ेशन बि इन ते ई डिपेंड कंदी हुई जेकी दुनिया जी नंबर 1 सिविलाइज़ेशन हुई उन टाइम ते। असीं उहे ई माण्हू आहियूं, उहे ई शयूं आहिनि, असांजी ज़मीन बि उहा ई आहे, असांजी सोच बि उहा ई आहे, पर असां सिस्टमेटिक न आहियूं, असीं दयानतदार न रहिया आहियूं। पर आलमी तौर ते ॾिसो त जेके क़दीम तहज़ीबुनि सां मां हाणे हालत ॾिसां थो त मेसोपोटेमियंस माना इराकी तहज़ीब हुजे या ईरानियन हुजे, पर्शियन हुजे या इजिप्शियंस तहज़ीब हुजे या इंडस हुजे,
असां ॾिसूं था त उहा ई उन ई हालत तक़रीबन 19-20 जे फ़र्क़ सां उते ई आहिनि तक़रीबन। त छा इहो को आलमी तौर ते को अहिड़ो आहे, अहिड़ी सूरत हाल आहे जो त ॾिसूं था असां त तरक़ी कनि था त पोइ मग़रबी ताक़तूं अची पोइ उन्हनि खे कैप्चर कनि थियूं, पोइ अॻिते वधण खां रोकनि थियूं, पोइ उहो पंहिंजी तहज़ीब, पोइ हाणे त हिमोजिनिटी शुरू थी वई आहे, हर माण्हू खे फोर्स कयो थो वञे त भई तव्हां सूट बूट में ई तव्हां सिविलाइज़ लॻंदो। इहो जेस्चर थी वियो आहे। सही आहे। त तव्हां सूट बूट पाए सेमिनार में वेंदो, कॉन्फ्रेंस में वेंदो या कहिड़ी तक़रीब में वेंदो त तव्हां सिविलाइज़्ड आहियो। तव्हां इहो पाए वञो त माण्हू चवंदा हीउ छा, त हीउ तहज़ीब जो हिकिड़ो कॉन्सेप्ट थी वियो आहे। ह्यूमन जो जेको कॉन्सेप्ट ऑफ ह्यूमन आहे, जेको इंसान केरु आहे उनजो नज़रियो मुख़्तलिफ़ आहे। हिकिड़ो माण्हू पगड़ भली पढ़ियो लिखियो हुजे, पगड़ हणी ऐं कपिड़ा पाए उते पहुचे, ऐं हिकिड़ो माण्हू सूट बूट में हुजे, भली हू पढ़ियल लिखियल न हुजे, पर माण्हू कंसिडर छा कंदा त हीउ जेको सूट बूट में अचे थो इहो एजुकेटेड आहे। ही कॉन्सेप्ट ऑफ ह्यूमन थी वियो आहे असांजो। बकोल माना कि अवां इहो था सम्झो त तहज़ीबूं ऐं कल्चर लिबास सां थी वई इहे जेके आहिनि उहे ट्रिप आउट थी विया आहिनि मुख़्तलिफ़ जेको आहे सो एजेंडास जे दर कि जेकॾहिं तव्हांजी हीउ हूंदो त हीउ आहे, हीउ आहे त हीअं न आहे। पर असलम हैदर सां असां कोशिशि कयूं था। प्रेस क्लब आॾो पहुची चुको आहे। जी जी वॾा माण्हू आहिनि, औरतूं ॿारड़ा समूरनि खे अजरक पहिरियल आहिनि, टोपी पहिरियल आहिनि, ख़ूबसूरत बणिजी करे अॼु क़ौमी एकता ईद जो ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। वॾी तादाद में हुजूम आहे, लखे माण्हू आहिनि, उनजे करे तमामु घणो हिते शोर आहे। हर तरफ़ झुमरियूं हणी रहिया आहिनि, माण्हू रक़्स करे रहिया आहिनि, संजे क़ौमी गीतनि ते रक़्स थी रहियो आहे। एकता ॿधीअ जो इज़हार कयो पियो वञे। न फ़क़ति ही कराची प्रेस क्लब जी तव्हां तस्वीर ॿुधी ॾिसी रहिया आहियो, लखे माण्हुनि जो समुंड आहे, पर कराचीअ जो समूरा रोड अगरि असां अॼु ॾिसी रहिया आहियूं त कराचीअ जो असां गवर्नर हाउस जो रोड ॾिसूं, CM हाउस जो रोड ॾिसूं, सिंध सेक्रेटरी जो रोड ॾिसूं, हर तरफ़ लखे माण्हू आहिनि। समूरनि जो जेको रुख आहे कराची प्रेस क्लब आहे ऐं कराची प्रेस क्लब वारो लखनि जी तादाद में माण्हू पहुची रहिया आहिनि। कराचीअ जी कुंड कुर्छ मां, जौहर मां, गुलिस्तान सिजात खां वठी गुलशन इकबाल खां वठी लांडी कोरंगी समूरनि इलाइक़नि मां वॾे तादाद में हिते माण्हू पहुची रहिया आहिनि। सभ खां वधीक जेको अहम पैगाम आहे उहो एकता जो पैगाम आहे, शऊर जो पैगाम आहे, तालीम जो पैगाम आहे। अॼोके ॾींहं ते हीअ क़ौम मजमूई तौर ते सॼी दुनिया खे उहो पैगाम ॾेई रही आहे त उहा हिकु बाशऊर क़ौम आहे, सुजा क़ौम आहे, जंहिं वटि पैगाम आहे सूफ़ीज़म जो, जंहिं वटि अमुन जो, भाईचारे जो पैगाम आहे, जंहिं वटि नित नवां पैगाम आहिनि जेके इंसानियत जा पैगाम आहिनि। सॼे आलम इंसानियत जो हिन क़ौम वटि पैगाम आहे। अॼु कराची प्रेस क्लब आॾो मुख्य तक़रीब जारी आहे। सॼी दुनिया जे कुंड कुर्छ मां अॼु सिंध जो माण्हू एकता जो ॾींहुं मल्हाए रहियो आहे। तव्हां न्यूज़ ॾिसो पिया, जिथे किथे मुख़्तलिफ़ ॻोठनि खां तव्हांखे अपडेट असां ॾियूं था। ट्रांसमिशन असांजी हले थी ऐं इन ट्रांसमिशन में असांखे जॉइन कयो आहे असांजी यंग एनर्जेटिक KTN जी एंकर पर्सन आहे लैला निसार। लैला जी ख़ूबी इहा आहे त अहिड़ा टॉपिक एडॉप्ट कंदी आहे पंहिंजे प्रोग्रामनि में जेका घटि डिस्कस थींदा आहिनि मीडिया ते, ख़ासि तौर ते जेका ॿारनि सां या ख़वातीन जा जेका अहिड़ा इशूज़ आहिनि, सोशल इशूज़ आहिनि, एजुकेशन ऐं हेल्थ जे हवाले सां, इन्वायरमेंट जे हवाले सां जेका स्पेशल इशूज़ हूंदा आहिनि, लैला निसार उन्हनि खे फोकस कंदी आहे, NGOs कंदी आहे। वेलकम लैला। छा चवंदव अॼु कहिड़ी तयारी आहे ऐं जेका ॾिसो त तव्हां सॼे मुल्क में, सॼी दुनिया में अॼु ईद मल्हाई पई वञे, सिंध जे एकता ॾींहं जे हवाले सां कीअं था ॾिसो? वॾी महिरबानी तव्हांजी ऐं सभा तव्हांजी बि वॾी महिरबानी। तव्हां KTN सथ जी पारां सभिनी खे जिते जिते KTN न्यूज़ ॾिठी वञे पई, जिते जिते सिंधी जिन जी रिहाइश आहे उन्हनि सभिनी खे आउं मुबारकबाद पेश करणु चाहियां थी। एकता नालो आहे यकीनन मुतहद थियण जो, मुतहरिक थियण जो, हिकु पेज ते बीहण जो। ऐं दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त हीउ ॾिहाड़ो ॾाढो पॉपुलर ॾिहाड़ो आहे। सिंधी कल्चर डे जंहिंखे असीं चऊं पिया, सकाफ़ती ॾिहाड़ो जंहिंखे असीं चऊं पिया, तमामु घणो पॉपुलर आहे समूरी दुनिया में। ऐं उनजो सबबु मुंहिंजे ख़्याल में इहो ई हुजे थो, जिन में डाइवर्सिटी एतिरी आहे, ॿियनि
तमामु मज़हब जा माण्हू बि शामिल आहिनि, पर उनजी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़बान तव्हां ॾिसो असांखे केतिरी ख़ूबसूरत नमूने सां मनोज भाई कनेक्ट करे पई। इहा हिन ॾिहाड़े जी ऐं ज़बान जी बि ॾाढी हिकु ख़ूबसूरत ऐं दिलचस्प ॻाल्हि आहे। सो बहरहाल हीउ ॾिहाड़ो अहिड़ो आहे जंहिं ते असीं सकाफ़ती रंग बि उजागर कयूं था, तारीख़ी माॻ ते बि ॻाल्हि कयूं पिया, झंग बर थर जेके बि शयूं निरालियूं आहिनि सिंध जूं, तारीख़ हुजे थी या रंग हुजनि था सकाफ़त सां कनेक्टेड रिलेटेड, उन्हनि खे असीं उजागर कयूं कराची में प्रेस क्लब जे आॾो असांजी मुख्य तक़रीब आहे। अच्छा, ऐं हज़ारे लैला ॾिसो हज़ारे तमामु माण्हू ख़ूबसूरत। कराची प्रेस क्लब जे साम्हूं फैमिलीज़ ॿार बच्चा सभु खणी उते पहुता आहिनि। असां सड़कुनि ते ॾिसूं था जिथे किथे न सिर्फ़ु कराची में सॼे सूबे में असां ॾिसूं था त माण्हू ॿाहिरि निकिता आहिनि मोटरसाइकिलनि ते, जेका जंहिंखे जे सवारी मिली आहे। अच्छा, मोटरसाइकिल सां मनोहर भाई उन हिकु हवाले ॻाल्हि सां आउं ही ऐड ॾिसूं करणु था चाहींदसि। जी। सॉरी सर, तव्हांखे एतिरो बिल्कुलु, वेट पंहिंजे करिणो महिमाननि पियो। जी हिकु तरफ़ बि असांजी हलिणो आहे। न्यूज़ पोइ हुन खां पोइ हर माण्हू चाहींदो आहे त हुन में पंहिंजो पार्टिसिपेट करे, हर इलाइक़े जो असांजा जिथे किथे तव्हां असांजा नुमाइंदा आहिनि उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे। त ज़मीर साहिब बि इहा जेका सूरत हाल हाणे असां पहिरें बि डिस्कस कयूं पिया त हीअ हाणे तव्हां सम्झो था त हीअ कयूं था असां ख़ूबसूरत नमूने था, अञा ईअं इनखे कीअं ख़ूबसूरत कयूं? अमली तौर ते त तमामु घणी ख़ूबसूरत, पर हाणे इनखे असीं जेको आहे सो करेक्टर वाइज़ बि जेकॾहिं हिकिड़ी ख़ूबसूरती ॾियूं थो आहे सुठी ॻाल्हि आहे। जीअं अवां सां इहो ज़िक्र पियो थियो त हीअ बाबा एकता जो ॾींहुं जेको असां सिर्फ़ु टोपी ऐं अजरक जे निस्बत सां न मल्हायूं, हीअ यूनिटी जे हिसाब सां बि आहे। ऐं हर साल हिन एकता वारे ॾींहं जो हिकिड़ो हफ़्तो जेको आहे उहो कंहिं स्पेशल मोटो जेके असांजे सिंध जा इशूज़ आहिनि या असांजे सोसाइटी जा इशूज़ आहिनि, उन्हनि में हिकिड़े इशूअ खे खणी, जीअं एजुकेशन थी वई, पावर्टी थी वई, हेल्थ थी वई, या जेके ॿिया अहिड़ा असांजा कॉमन इशूज़ आहिनि, उन्हनि खे खणी करे उहो हफ़्तो हिन एकता वारे ॾींहं ते उनखे जेको आहे असां हाईलाइट कयूं, उन ते जेको आहे यकजहती आणियूं, उन ते कंसेंसिस आणियूं, उन ते अवेयरनेस आणियूं। इहो त थींदो ई रहंदो आहे न, छो त ॾिसो हर भेरे जॾहिं बि असीं एकता जो ॾिहाड़ो मल्हायूं था त असीं कंहिं एजेंडा हिकिड़ो खणी अचूं पिया, हिकु कॉज़ हिकु मैसेज सां गॾु थो पिया। जीअं हिन भेरे असांजो एजेंडा इहो आहे त वेढ़ा भरी वसंदा, ख़ुशहाल थींदी सिंध, ऐं पोएं दफ़े असांजो तालीम खे उजागर करणु हुयो त तालीम सिंध जी जेको आहे बहितर खां बहितर थी सघे। बिल्कुलु सही शबीर साहब, तव्हां बि ऐड कयो, तव्हां बि खोड़ दफ़ा मिनिस्टर रही चुका आहियो, रेगुलेशन में मैकेनिज़म में जीअं असीं थोरी देरि अॻु में ब्रेक खां पहिरियों ॻाल्हियूं कयूं पिया त इहे शयूं लैक कनि थियूं, जेके सिस्टम खे रेगुलेट करण में एतिरी ख़ासि मदद न पई मिले। त तव्हां बि स्टेट जो हिसो रहिया आहियो, तव्हां छा पिया सम्झो, छा बुनियादी सबब आहिनि हिननि जे पोयां, ऐं ख़ासि करे हिन ॾींहंनि खे वठी करे? ॻाल्हि इहा न कोशिशि करण वारी ॻाल्हि आहे। जेको माण्हू नेक नीति सां कमु कंदो आहे कहिड़ी बि फील्ड में, अलाह साईं हुनखे ज़रूरु बोर्ड कामयाबी में नेक नियति सां कमु थींदे नज़र आयो तव्हांखे? मां ई चवां थो न, हर माण्हू रिस्पॉन्सिबल आहे न, हर माण्हू पंहिंजो रिस्पॉन्सिबल आहे। सही, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि कई, तव्हां चयो तव्हां मिनिस्टर बि रही चुका आहियो, इतफ़ाक़ सां मां कल्चर जो बि मिनिस्टर रही जी चुको आहियां। बिल्कुलु। ऐं मज़े जी ॻाल्हि, मूं 2.5 साल मूं कल्चर मिनिस्ट्री हलाई आहे। ऐं जॾहिं मुंहिंजो तालुक़ु हिकु ॿिए तंज़ीम सां हूंदो हो, हुनजे बावजूदि अहिड़े नमूने सां कल्चर हलाई। ऐं मूंखे त मुंहिंजे लाइ वॾे ऑनर जी ॻाल्हि आहे त जॾहिं मुंहिंजो ट्रांसफर थियो ॿिए कंहिं खाते मां हेल्थ मिनिस्टर थियो त सिंध जा जेतिरा अदीब फनकार सुगड़ जेका मुंहिंजे ऑनर में हुननि हिकिड़ी पीसी होटल में हिकिड़ी तक़रीब रखी हुननि, ऐं बाक़ाइदा नाराज़ थिया, चयो असां गवर्नर साहिब सां असां ॻाल्हाईंदासीं, तव्हांजो वरी वापसि कल्चर तव्हांखे मिनिस्ट्री कनि। हिन जे करे त असां नेक नीति सां सिंध जे कल्चर खे प्रमोट करण जी असां कोशिशि कई। ख़ासि कर थोरी कमी हुई हुन मां अर्बन एरियाज़ जेका आहिनि, बदक़िस्मती सां कुझु पॉलिसी अहिड़ी रहियूं जंहिंजे करे डिवाइड हुई अर्बन रूरल। त या मूं कोशिशि कई नेक नीति सां कोशिशि कई कल्चर जे नमूने सां, कहिड़े नमूने सां, या जेका डिवाइड आहे असल हिन डिवाइड खे ख़तमु कयूं कहिड़े नमूने सां। त हू इहो न त मां पाण चवां थो पंहिंजे मुंहं सां, इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते मौजूदु आहे। ऐं तव्हां जंहिंमें अरबाब ग़ुलाम रमी साहिब इहा ॻाल्हि कई हुते मीरपुर ख़ासि मां, चओ त शबीर क़ाइम खानी हिते पोइ बि उर्दू में ॻाल्हि कई, ऐं कराची में सिंधी में ॻाल्हाईंदो आहे। त हिन जे करे पुल जो पुल जो किरदारु अदा करे पियो, मतिलबु ख़ासि करे उर्दू ॻाल्हाईंदड़ ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़। छाकाणि त असांजे अलाह सां मौक़ो ॾिनो न, मौक़ो ॾिनो, हिन जे करे छो कोन असां अॻिते वधूं ऐं हिन कल्चर खे असां प्रमोट, सिंध जे कल्चर खे प्रमोट असां करायूं। ख़ासि करे जेका अर्बन एरियाज़ कराची हैदराबाद जेका आहिनि, वॾा जेका शहर आहिनि, हुते ख़बर ई कान्हे त रैली कीअं ठहंदी आहे। साहिबु हाणे त सूरत हाल इहा आहे, तव्हां सॉरी ॻाल्हि कटियूं था, हीअ जेका आर्कियोलॉजिकल असांजी साइट्स आहिनि, जी जी, हाणे त यूनाइटेड नेशन हिन वाले वॾो परेशानी में आहे। ख़त लिखियो आहे यूनाइटेड नेशन 2 साल अॻु में कल्चर डिपार्टमेंट खे त तव्हां इहा जेका साइट आहे मुंहिंजे दड़ो जी, इनखे तव्हां अगेन डम करे छॾियो, छो त तव्हां वटि इहा कैपेसिटी कैपेबिलिटी न आहे त तव्हां हिनखे प्रिज़र्व करे सघो।
इहा सूरत हाल आहे असां हिते पहुतऊं। बिल्कुलु तव्हां सही था चओ, इन मां कुझु खामियूं आहिनि त मां थोरी इहो ॻाल्हि थोरी तव्हांजी इजाज़त सां मां कंप्लीट करे वठां त पोइ इहे मतिलबु शहर वारनि खे ख़बर कोन्हे त रली कीअं ठहींदी आहे। हू ख़ाली रली खे अजरक खे टोपी ख़ाली ॾिसनि था ऐं इस्तेमालु था कनि। पोइ असां डिस्प्ले बाक़ाइदा तौरु नुमाइश मीर पुहाज़ हैदराबाद कराची सां कुमार खे विहारियो त बर्तन जी भांडा कीअं ठाहींदा आहिनि, रली कीअं ठहींदी आहे। कल्चर खे प्रमोट करण जी असां कोशिशि कई, यही असांजी ज़िमेदारी हुई। जीअं लेला ॻाल्हि कई त असां मूं चयो हर माण्हू नेक नीत सां अगरि कमु कंदो त अलाह साईं कामयाबी ॾींदो आहे। उहा कहिड़ी बि फील्ड हुजे, कारोबार हुजे, उहा सियासत हुजे। त अहिड़े नमूने सां असांजी दुआ आहे जीअं तव्हां जेको अॼु हींअर मोटो खणे आया तव्हां वेड़ा वरी वसंदा ख़ुशहाल थींदी इंशाअल्लाह ताला अल्लाह करे ख़ुशहाल थींदी। कुझु ग़लति पॉलिसियुनि जे करे या जेको बोर्ड थियो जंहिंजे करे माण्हू मुतासिर थिया आहिनि, अॼु ताईं वीचारा परेशान आहिनि, मुतासिर आहिनि। असीं दुआ था कयूं अॼु जे ॾींहं जे हवाले सां, छाकाणि अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे, एकता जो ॾींहुं आहे, यकजहती जो ॾींहुं आहे। त हिन ॾींहं जे हवाले सां असां हुननि खे बि ख़ुशी में पंहिंजे शरीक कयूं, हुननि खे बि रखूं, हुननि खे बि असां यादि ख़ुशी जो ॾींहुं बि असीं उन्हनि मारवड़नि जे सिंध वासियुनि जे नाले कयूं पिया। ये सिंधी जेके अॼु एकता जे ॾींहं ते पंहिंजे दुख छुपाइण जे लाइ हिकिड़ी मुल्कुनि में आया आहिनि, उन्हनि जा वेढ़ा वरी अमली तौर ते वसण जे लाइ असांखे कुझु करिणो पवंदो। सिर्फ़ु इहो न आहे त असीं इहो चऊं त बाबा ही एकता जे करे ही चेहरा ख़ुशि थी आया आहिनि। इन्हनि जे पोयां हिकिड़ो दर्द आहे। इहे जेके बि त फ्लड जे करे बद इंतिज़ामी जे करे शिकार थियनि, त अॼु जीअं अव्हां ॿुधायो त इन्हनि जे लाइ बि असांखे अज़म करणु खपे। अॼु जे ॾींहं जे हिसाब सां असां जेके बि सोसाइटी जा स्टेक होल्डर आहियूं, जेके बि असीं पंहिंजो आवाज़ रखूं था, उन्हनि खे मिली करे इन्हनि जे लाइ वरी इन्हनि जा वेढ़ा वसाइण जे लाइ हिकु आमली ऐं जामी ख़ुशी सां ज़ाहिर मजबूरी उन्हनि जी थी, परेशानी में आया हुआ तो बस ये दुआ करूं वरी वापस वसन जी बिल्कुल वसन पर गालिए जे ज़मीर साहब भी चई त सिर्फ मकसद इहो ना है त असीं कल्चर के प्रमोट भी कयूं, तमाम खूबसूरत गाल आहे, टोपी अजरक पाए सकाफती रंग भी पंहिंजा ॾेखारियूं, पर जीअं त हर भेरे असीं एकता में को न को एजेंडा हूंदो आहे, को न को कॉज हूंदो आहे, उन ते कम करण अमली शक्ल भी उनके ॾियण जेको आहे तमाम ज़रूरी आहे। हिकिड़ो माना ठीक आहे तव्हां उनके हिकिड़ो कॉज त ॾेई छॾियो आहे, सही आहे, पर अमली शक्ल उनके ॾिजे। हा वीक हूंदो न त उन में माण्हू पंहिंजे हाणे तालीम मिसाल तौर हाणे जीअं एकता करे निकिता आहिनि हिकिड़े इशू जे लाइ, त पंहिंजे ॿार जे लाइ तालीम घुरण जे लाइ छो न निकिरूं? बिल्कुलु इहो ई अजरक पाए या टोपी पाए पंहिंजे ॿार जी एजुकेशन जे लाइ, पंहिंजे स्कूल खे सुधारण जे लाइ हिकिड़ो हफ़्तो हुजे, पुछनि माण्हू त भाई सवाल कनि, ही अवेयरनेस आहे न, ही अवेयरनेस ॾिनी आहे न, पर मुंहिंजे ख्याल में ॾिसो माण्हू रड़ियूं करे करे बि त थकिजी पिया आहिनि न, सवाल उथारे उथारे ॾिसो ही एजेंडा आहे। कुछ ॾींहं पहिरियां या हफ़्ते पहिरियां जी ॻाल्हि कजे त मां हिकु न्यूज़ पढ़ी के सिटी जी हुई, उन में तालीम खाते पारां जेके किताब ॾिनल हुया, बुक्स ॾिनल हुया, उहे ॿारनि खे ॾियण जे बजाए ॿार फिटो कया विया। इहा असांजी एबिलिटी न आहे, असां में एबिलिटी एतिरी न आहे जो असां ये कोताहियूं सिस्टमैटिक फॉल्ट्स जेके अॼु जे प्रोग्राम जे तवसो सां ऐं KTN जे सथ जे हवाले सां इहो ज़रूरु चवंदुसि त ही जेको अॼु जेको प्रोग्राम आहे, अॼु जो ॾींहुं जेको असां सभई कलेक्टिवली हिकु आवाज़ थी करे जॾहिं साम्हूं आया आहियूं ऐं हाणे असांजो आवाज़ घणनि ताईं पहुचे थो, इन में असीं अॼु इहा कोशिशि कयूं, इहो अज़म कयूं त बाबा जेकी ही वेढ़ा असांजा सैलाब जे करे, बद इंतिज़ामी जे करे अञा ताईं वसी न सघिया आहिनि, इहो मैसेज असांखे हर गैदरिंग में पर सिंध सरकार क्लेम करे पई त असीं सैकड़ो पाणी जेको आहे उहो निकाल थी चुको आहे। हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि मगल साहब, मेरा तव्हांजी इजाज़त सां सभा में अची आहे जी जी ॾिसो था जीअं 14 फरवरी आहे न वैलेंटाइन डे असां मल्हायूं था, असां नथा मल्हायूं मल्हाइण वारा मल्हाइनि पिया, असां नथा मल्हायूं, मल्हाए चुकाऊं असां संगीन इल्ज़ाम नौजवान यूथ तव्हां जी माशाअल्लाह यूथ तव्हां भी नौजवान आहियो, हाणे इहा ॿी ॻाल्हि तव्हां चैनल जे साम्हूं वेठी स्क्रीन जे साम्हूं वेठी तव्हां इक़रार कोन था कयो, बाक़ी जवाबदार थियणो पए। ॻाल्हि इहा मनोहर साहब ॾिसो न हिक ॿिए खे गुल ॾींदा आहिनि, मोहब्बत जो हिकिड़ो इज़हार कंदा आहिनि, सिंबॉलिक प्यार जो हिकिड़ो इज़हार कंदा न, हाणे हुनजो असां गलति मतिलबु वठूं छा मतिलबु वैलेंटाइन डे छा मतिलबु प्यार करणु माण्हू पंहिंजी माउ सां बि प्यार करे सघे थो, पंहिंजे पीउ सां बि करे सघे थो, छो इहो कंसेप्ट आहे त कंहिंखे गुल ॾिए पंहिंजी गर्लफ्रेंड खे ॾींदो या पंहिंजे दोस्त खे ॾींदो, इज़हार ज़रूरी आहे, चाहे शिकायत हुजे या प्यार हुजे। मां हिन जे करे इहो जेको अॼु एकता जो ॾींहुं आहे
असां एतिरो ख़र्चु कयूं था टोपी ते अजरक ते पेट्रोल साड़ूं था त घटि में घटि हिकिड़ो माण्हू ॿ पंज गुल पंहिंजे हथनि में रखे या गुलनि जी पतियूं ऐं हिन भेरे त इहो करणु तमामु लाज़मी गुलनि जो वसकारो कनि ऐं मोहबतूं वधंदियूं नफ़रतूं ख़तमु थींदियूं ज़ाहिर हर माण्हू त कोन ॾिसो न कई माण्हू सड़ंदा हूंदा रैली खे ॾिसी कुझु गार ॾींदा हुआ त असांजो अमल अहिड़ो हुजणु घुरिजे त माण्हू असां सां मिली जी ही हाणे ही जॾहिं तव्हां हिकिड़ो वीक मल्हाईंदो न जी 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 ऐं पोइ नेक्स्ट ईयर जे लाइ तव्हां डिसाइड करे छॾींदो त जेको असांजी रियासत हूंदी या जेका हुकुमरान आहिनि हुन डिपार्टमेंट जो जेको मिनिस्टर हूंदो उहो सोचींदो ज़रूरु त यार हिन साल ही हफ़्तो ईंदो जंहिंमें सॼे हफ़्ते माण्हू मूंखां सुवाल पुछंदा जी 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 माण्हू मूंखे हाईलाइट कंदा हज़ारे माण्हू अजरक ऐं झुमरियूं पाइण सां गॾोगॾु मूंखां बि पुछंदा त भाई ही तूं छा कयो आहे स्कूल जो हाल ही तूं हॉस्पिटल जो हाल जॾहिं ही प्रेशर बिल्ड जॾहिं प्रेशर बिल्ड थींदो आहे पॉज़िटिव प्रेशर आहे माना ही हिकिड़ो पब्लिक जो टैक्स पेयर जो पैसो बि आहे तव्हां टैक्स ॾियो बि था ऐं हू जॾहिं ॿाहिरि हिकिड़े वॾे अंग में निकिरंदा जंहिंमें को तंज़ीम न हूंदी को सियासी एजेंडा न हूंदो को माण्हू को पंहिंजो मफ़ाद जे लाइ न निकिरंदो मजमूई मफ़ाद जे लाइ जॾहिं तव्हां निकिरंदो हिकिड़ो टास्क खणी हफ़्ते जे लाइ त जेको असांजो हुकुमरान हूंदो जेको बि हुजे असां कंहिं पार्टी ते न को त हू हिकिड़े प्रेशर में हूंदो सॼो हफ़्तो ऐं नेक्स्ट जॾहिं तव्हां को टास्क कंदो त पोइ हुकूमत खे संजीदगी सां सोचणो भई सॼो हफ़्तो असांखे इन शइ ते कमु करणो प्रेशर थींदो ऐं असां कुझु त बहितर कयूं हुन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे बहितरी जे लाइ कयूं बहितरी जे लाइ ज़मीन सां सुठी ॻाल्हि कई आहे तजवीज़ आहे ज़मीन सां बिल्कुलु बिल्कुलु तमामु ज़रूरी तव्हां ॿी ॻाल्हि इहा जेका मां ॻाल्हि गुलनि वारी कई ही साॻी जेके रेलियूं आहिनि हिन मां कुझु रेलियूं अहिड़ियूं आहिनि जो हॉस्पिटल जेका मरीज़ आहिनि असांजा पेशेंट आहिनि जेका ज़िंदगी मौत जी कश में उन्हनि खे गुल ॾियनि माना हिकिड़ो मोहबत जो इज़हार कनि हिकिड़ो प्यार जो इज़हार कनि प्यार वारी सरज़मीन आहे प्यार वारी असांजी मोहबत वारी धरती आहे त हिन जो अमली मुज़ाहिरो असां हिन भेरे त मुतासिरनि जी तरफ़ असांखे वञणु खपे ऐं उन्हनि खे वञी करे टोपियूं पेश करणु खपनि हा अजरक पेश करणु खपे ऐं ॿी बि तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त असीं जेको आहे हिकु पेज ते थी करे जेको कॉज़ आहे वेड़ा वरी वसंदा ख़ुशहाल थींदीसीं असां कुझु जमा करे डोनेट बि करे सघूं पिया जेके रैलियूं कढनि था ख़र्चो थिए थो जी सॉरी हिन वक़्तु बोर्ड मुतासिरनि खे ई हमदर्दी उन्हनि खे ज़रूरत आहे वधि खां वधि छो त अञा ताईं तव्हां जॾहिं पंहिंजो घर ॿुॾंदे ॾिसो था त उनजी तकलीफ़ जेको आहे अलॻि ई लेवल जी थिए पई त वाक़ई में हिकु तकलीफ़ दह मंज़र थिए पियो ऐं हिन भेरे त माण्हुनि जेको आहे पंहिंजा ॿारड़ा ॿुॾंदे पंहिंजी अखियुनि अॻियां ॾिठा आहिनि उन खां अलावा वरी जेको असीं चऊं त ॿी आफ़त आई उहा बीमारियुनि जी शक्ल में आई आहे पोइ बि तव्हां ॾिसो त ॾिसो जोश वलवलो ॾिसो कराची जी मुख्य तक़रीब आहे ऐं मां स्टार्टिंग में बि चयो त पंहिंजो दुख विसारे हिन धरती जो जेको हिन धरती सां जेको मोहबत आहे न उहो सभिनी हंधि ते हावी आहे मसइलो इहो आहे हिते असांजो जेको मेन इश्क आहे उहो हिन धरती सां आहे जेका मादी मुसीबतूं ईंदियूं न असांजे इग्नोर कंदा आहियूं चवंदा आहियूं ठीकु आहे हीअ वसंदी त पोइ असां वसी ईंदासीं को मसइलो कोन्हे हीअ वसे छो जो ही यूनिटी जी अलामत आहे जेकॾहिं यूनिटी आहे त इशूज़ बि टैकल थी वेंदा यूनिटी आहे हल्को लफ़्ज़ आहे पर इनखे हल्को न वठणु खपे ॿधी एकता खे दरअसल कोई एतिरो ध्यानु ॾेई कोन थो त हिकु पेज ते असांजा सिंधी आहिनि या न हिकु कॉज़ लाइ फाइट कनि था या न अॼु सभु असीं गॾु थिया आहियूं त सुभाणे पोइ असां धार आहियूं न सभु सॼो साल असांजो हर ॾींहुं एकता वारो ॾींहुं कंसिस्टेंसी हुजे जॾहिं ॾिसो न माण्हू ही इख़्तिलाफ़ बि थोरो लॉजिकल थी वेंदो जॾहिं तव्हां हिकिड़ो हफ़्तो हिकु सॼो माना हर पार्टी हर माण्हू सिंध जो माण्हू जॾहिं इशू ते निकिरंदो ऐं उन में कुझु न कुझु बहितरी फील कंदो त मां बि कुझु पार्टिसिपेट कयो आहे